अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ में मां आहियां जो मेज़बान नेम सुबरो। प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं अॼु ईरान ऐं अमेरिका विच में जेको जंग जा हमला जारी हुआ उन में हिकिड़ो वक़फ़ो आयो आहे या पाज़ आहे। अमेरिका तरफ़ां ओचितो इहो ऐलान कयो वियो त ईरान ते हमलनि जी शिदत न वधाई वेंदी। उन खां पोइ ईरान बि जवाबी हमला जेको आहे त रोके छॾिया आहिनि ऐं इहा हिकिड़ी वॾी डेवलपमेंट आहे। उन खां सवाइ जेके ट्रैकर धुरियूं आहिनि पाकिस्तान समेत उहे अमन जी जेको आहे ॻोल्हा में लॻी विया आहिनि, मसरूफ़ आहिनि। हिन महिल बि ॻाल्हियूं हलनि पियूं ऐं वॾी आलम सतह ते जेके राब्ता जारी आहिनि। अब्बास इराक़ची जेको ईरान जो जेको परॾेही वज़ीर आहे उन ओमानी जेके आहिनि ओमानी ऐं जेके सऊदी मनसब आहिनि उन्हनि सां राब्तो कयो आहे। ओमान तरफ़ां वरी हिकिड़ो अहिड़ो रोड मैप पेश कयो वियो आहे त स्टेट ऑफ हार्मुज़ जेको आहे मेन जेको लंघो आहे सामूंडी उन ते गॾियल ईरान ऐं ओमान जे कंट्रोल जो जेको हिकिड़ो रोड मैप या तजवीज़ पेश कई आहे, ईरान जाॾो पेश कई आहे। ॾिसजे त उहा केतिरी जेको आहे कारगर साबित थिए थी। ऐं उन खां सवाइ मुख़्तलिफ़ शयूं असांजे साम्हूं आयूं आहिनि जंहिंमें इहो बि आयो आहे त अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप खे उनजी जेका फ़ौजी सरबराह जनरल डैन केन ऐं ॿियनि इहा ब्रीफिंग ॾिनी आहे त ईरान ते अमेरिका हिकु डिघो हमलो करे त सघे थो, पर उन खां जवाब में जॾहिं ईरान रिटेलिएशन करे अमेरिकी फ़ौजी अॾनि ते या अमेरिकी फ़ौजियुनि ते हमिलो कंदो त उनखे बचाइण लाइ उनखे उनजी इंटरसेप्ट करण लाइ उनजे मिज़ाइलनि खे ड्रोन्स खे ऐं प्रोजेक्टाइल्स जेके आहिनि उन्हनि खे जेको आहे बचाइण लाइ या उन्हनि खे डिफ्यूज़ करण लाइ जेको असां वटि हथियारनि जो ज़ख़ीरो आहे उहो तमामु इंतिहाई ख़तरनाक हद ताईं पहुची वियो आहे। इन जे करे इहो पाज़ वरितो वियो आहे अमेरिका तरफ़ां ऐं हिकु दफ़ो ॿीहर अमन खे मौक़ो ॾिनो वियो आहे। इन ते अॼु सॼी सूरत हाल ते ॻाल्हाईंदासीं, इन ते कोशिशि कंदा। उन खां सवाइ कुवैत ऐं पाकिस्तान विच में 2023 में हिकिड़ो दिफ़ाई मुआहिदो थियो जंहिंजो शाही फ़रमान कुवैत तरफ़ां अॼु जारी कयो वियो आहे। इन ते बि ॻाल्हाईंदासीं। इन जे बारे में बि पुछंदासीं। असां सां अॼु वीडियो लिंक ते 2 महिमान मौजूदु हूंदा, GR बलोच साहिबु ऐं जेको आहे हसन हबीब साहिबु। पाण ॿई अॻूणा सफ़ारतकार आहिनि। उन्हनि ॿिन्ही खां ॻाल्हि ॿोल करे पुछंदासीं त छा जेके हीअ जेका करंट करस्पॉन्डिंग आहे या करंट जेका डेवलपमेंट आहे उहा केतिरी अहम आहे। छा अमन तरफ़ इहा जेका आहे उमेदु हिकिड़ी वधे थी या जेको आहे त हे हिकिड़ो साई पटण जो या साह खणण जो या तयारी करण जो हिकिड़ो अमेरिका जो हिकिड़ो क़दम आहे या हरबो आहे। त सभ खां पहिरियां असां ॻाल्हि ॿोल जी शुरूआति कंदासीं GR बलोच साहिब खां। GR साहिबु वेलकम कयूं था तव्हांखे प्रोग्राम में। थैंक यू साईं, थैंक यू। कीअं था ॾिसो असां जॾहिं कुझु ॾींहं 2-3 ॾींहं अॻु में ताईं जेका सूरत हाल इंतिहाई गणती जोगी असांखे नज़र पे आई ऐं अमेरिका तरफ़ां जंहिं शिदत सां हमला कया पिया विया ऐं ईरान वरी रिटेलिएशन में अरब मुल्कनि ते जेके हमला कया त उहा सूरत हाल तमामु ॾुखोईंदड़ ऐं गणती जोगी। पर हिन महिल ओचितो अमेरिका तरफ़ां इहे हमला बि रोकिया विया आहिनि, पॉज़ ॾिनो वियो आहे ॿिन्ही धुरियुनि तरफ़ां ऐं ओमान तजवीज़ पेश कई आहे स्टेट ऑफ हार्मुज़ खे गॾियल तौर ते जेको आहे त कंट्रोल करण जी। इनखे मां कीअं था ॾिसो या ख़बर आहे कीअं आहे? छा स्टेट ऑफ हार्मुज़ ते जेको आहे ईरान ऐं ओमान जो गॾियल कंट्रोल रहंदो? छा इन ते नार मुल्क राज़ी थींदा ऐं अमेरिका? महिरबानी। ॾिसो, हींअर जेका जंग थी आहे 40 ॾींहं पहिरियां थी ऐं 10 ॾींहं हींअर थी, 50 ॾींहंनि जी जंग आहे। उनमें जेको सभ खां वॾो स्ट्रेटेजिक वेपन हथ में आयो आहे ईरान जे, उहो आहे कंट्रोल ऑफ स्टेट ऑफ हार्मुज़। उनखे हुन एज़ अ वेपन ऑफ वॉर बि इस्तेमालु कयो आहे ऐं एज़ अ लिवरेज निगोसिएशन में कयो आहे। सो अनफॉर्चुनेटली चाहे हींअर ओमान ॾिनो बि आहे प्रपोज़ल हिकिड़ी जॉइंट कंट्रोल जो, लेकिन मुंहिंजो इहो ख़्यालु आहे जेकॾहिं जॉइंट कंट्रोल बि एग्री करे थो ईरान त तमामु कंडीशन्स सां कंदो, छाकाणि जो अल्टीमेटली हू हिन जो पाण खे रखवालो सम्झे थो। बल्कि इनफैक्ट इहो ई हुन चयो हुयो त वी आर द गार्डियंस। द फॉरेन मिनिस्टर मिस्टर अब्बास आरगची जेको हुयो ट्वीट दैट ईरान हैज़ बीन द गार्डियन ऑफ स्टेट ऑफ हार्मुज़ एंड शैल रिमेन सो। सो इट वॉज एक्चुअली इन जवाब में हो जेको इन खां पहिरियां ट्रंप ॾिनो हो जेको। लेकिन आई थिंक दे मीन इट। ट्रंप डज़ नॉट मीन के ही विल बिकम गार्डियन, नो इट कैन नॉट। लेकिन ईरान जो लिवरेज इन करे आहे जो जियोग्राफी हुन सां गॾु आहे ऐं जियोग्राफी जो ई बेनिफिट आहे ऐं जियोग्राफी जो ई ईविल बि थींदो आहे। ॿई ॻाल्हियूं। पर हिन हालत में छा आहे त जियोग्राफी इज़ ऑन देयर साइड ऐं ओमान इज़ टू स्मॉल अ कंट्री
to challenge even Iran. त असांखे इहा ख़बर आहे ड्यूरिंग द वॉर ऑल्सो ईरान ॾाढो हिकिड़े डिप्लोमेटिकली ओमान खे एंगेज रखियो आहे ऐं हिकिड़ी हिननि जी ॻाल्हि ॿोल मुसलसिल हली पए स्टेट ऑफ हॉर्मोज़ खे कंट्रोल करण जी एज़ अ जॉइंट प्रोजेक्ट. लेकिन उन जॉइंट प्रोजेक्ट जो मतिलबु इहो कोन्हे त जेको अमेरिकन जी जेका लाइन आहे त इट शुड बी अ फ्री एंड अनहिंडर्ड एक्सेस टू एवरी वन. डेफिनेटली को चेक्स बैलेंस ठहंदा, को प्रोटोकॉल ठहंदो, पर अल्टीमेटली त हिनखे खोलणो पवंदो. मतिलबु स्टेट ऑफ हॉर्मोज़ इज़ टू प्रेशियस ए स्टेट वाटरवे जेका हिकिड़े कंहिं मुल्क खे ॾेई सघिजे. बट दैट हैज़ बीन ऑलवेज माय, इहो मुंहिंजो पॉइंट ऑफ व्यू रहियो आहे त दुनिया जूं ताक़तूं जेकी बि आहिनि जिन ते 20% ऑफ द वर्ल्ड ऑयल कम्स फ्रॉम स्टेट ऑफ हॉर्मोज़ प्लस मेनी अदर कमोडिटीज़ जेके आहिनि. सो एॾो मतिलबु इहो चौक पॉइंट आहे दुनिया जे सप्लाई चेन जो. सो त मां कोन थो सम्झां त जेके ताक़तूं आहिनि दुनिया जूं उहे कंहिं हिकिड़े मुल्क खे कंदियूं. हाणे सवाल इहो पैदा थिए थो त ईरान केतिरो फ्लेक्सिबल आहे इन मुद्दे ते या इन इशू ते, त छा हू कुझु पंहिंजी सोवरेनिटी कॉम्प्रोमाइज़ कंदो इन ते या हू टोटल कंट्रोल चाहे थो. उन में अञा चवणु थोरो पैदल क़यास थींदो, जल्दी थींदो. जी बिल्कुलु. लेकिन डेफिनेटली इहो ई हिकिड़ो वॾो मुद्दो आहे जंहिं ते जेसि ताईं के एग्रीमेंट नथो थिए ॿिन्ही पार्टियुनि तरफ़ां तेसि ताईं जंग जा इम्कान, जंग जा क्लाउड्स जेके आहिनि से मथां हैंग पिया. हसन साहब, किस तरह से देखते हैं अचानक से इतने शदीद हमले हो रहे थे ईरान पर अमेरिका की तरफ से और अचानक से उसमें पॉज ले लिया है, इसके पीछे क्या असबाब हैं आप समझते हैं? क्या वही ब्रीफिंग है जो जनरल डैन केन ने दी है ट्रंप को कि हमारे रिटालिएशन वाले जो ईरान की रिटालिएशन है उसको जो डिफ्यूज़ करने वाले जो इंटरसेप्टर्स हैं वो हमारे पास ख़तरनाक हद तक कम हो गए हैं, ये वजह है? या जो मीडिएटर्स हैं उनकी कोशिशें रंग ला रही हैं, वो कोशिशें कर रहे हैं कि फरीकैन किसी तरह से बातों पे आमादा और जंगबंदी में तोसी हो? बिल्कुल, पहले तो बहुत शुक्रिया. दूसरे ये कि ये कॉम्बिनेशन है. यस, इंटरसेप्टर्स कम है. अब तक मॉडर्न वॉरफेयर में ड्रोन्स का इस तरह इस्तेमाल नहीं हुआ था, जिसे हम कहते हैं स्वाम्स. होल के होल ड्रोन्स के आ रहे थे और अगर वो मिस करते थे तो जाके टारगेट को हिट कर लेते थे. तो अमेरिका ने इजराइल की मोहब्बत में ज़रूरत से ज़्यादा इंटरसेप्टर यूज़ कर लिए. इजराइल ने अपने बचा के रखे, कम यूज़ किए, इनके ज़्यादा खर्च करा दिए. अब जब ये दोबारा जंग शुरू हुई 12-13 दिन वाली, इसमें फिर वही सूरत हाल हुई कि अब की ईरानियों की हिट रेट ज़्यादा थी इसलिए कि इंटरसेप्टर्स उसमें थे नहीं. तो पेंटागन ने भी ब्रीफिंग दी और मेरे ख्याल में मीडिएटर्स भी बहुत एक्टिव थे, सऊदी अरब भी और कतर भी, पाकिस्तान भी, इन सब ने भी कोशिशें की. तो ये एक मिला जुला वो है. लेकिन जो अब सबसे ज़्यादा गड़बड़ होने जा रही है वो जो है ज़ेलेंस्की भी वहाँ जा रहे हैं वाशिंगटन, और ये भी जा रहे हैं आपके नेतन्याहू भी. तो शायद ये दोबारा नेतन्याहू चाहेंगे कि ईरान पे हमला हो, कोई अपनी मजीद गारंटीज देंगे, कोई अपनी जासूसी बताएंगे. तो इस वक्त जो है वो बड़ा बैलेंस खतरनाक वाला है. अगर प्रेसिडेंट ट्रंप साहब जो हैं वो मान गए तो शायद फिर थोड़ा सा हमला हो जाए. लेकिन अब लगता ये है कि अमन की तरफ मामला जाता नजर आएगा, क्योंकि प्रेसिडेंट ट्रंप का भी आपने देखा होगा कि गाड़ी में बैठ कर पहले स्लिप होकर गिर गए. तो स्ट्रेस तो प्रेसिडेंट ट्रंप पे फिजिकल भी है, जो पॉलिटिकल है, जो फौज की तरफ से हुई. आप देखें ये 4-5 लाशें जब गई, टोटल 15-16 ही अमरीकी मारे गए हमलों में, तो अमेरिका में हंगामा हो गया. मैं खुद कई जगह तकरीरें सुनी कि जो बॉडी रिसीव करने के बाद उस इलाके के पॉलिटिशियन और मेयर तकरीर कर रहे थे, वो बार बार कह रहे थे कि भाई हमारे वो हैं मार्टर्स हैं, लेकिन हम क्यों इनको भेज रहे हैं, क्यों हम टैक्स पेयर का पैसा ज़ाया कर रहे हैं ऐसी जंग पे जिसका कोई रिजल्ट नहीं. अगर आप और से देखें तो इस जंग में अमेरिका को मिल कुछ नहीं रहा, कुछ नहीं रहा. बिल्कुल उल्टे उसके अच्छा, हसन साहब, एक और जो डेवलपमेंट सामने आई है, ओमान की तरफ से मुश्तरका जो रोड मैप पेश किया गया है स्टेट ऑफ हॉर्मुज़ के कंट्रोल का, आप समझते हैं कि ईरान इस पर राजी होगा? अगर ईरान राजी भी हो भी जाए तो जो जैसी कंट्रीज हैं या अरब ममालिक हैं वो क्या उस पर अपनी आमादगी ज़ाहिर करेंगे और अमेरिका उसको तस्लीम करेगा?
دیکھیے امریکہ کو اس جنگ سے نکلنے کے لیے ایران کو کچھ دینا پڑے گا. اب تو یہ ثابت ہو گیا ہے کہ ہرمز ایران کے ہاتھ میں ایٹم بم سے بڑا ہتھیار ہے. بالکل. تو اب اگر امریکہ کو اس سے نکلنا ہے, غلط صحیح, وہ ان کو کنٹرول یا کلیکشن رائٹس دیں گے. امریکہ کی اپنی جیب سے تو کوئی جانا ہی نہیں ہے, وہ تو جو پیٹرول خریدے گا اس غریب کو چلا جائے گا. تو امریکہ کے لیے ایک بیسٹ آپشن یہ ہے کہ وہ کنٹرول کی بات کریں, عمان اور ایران مل کے مینٹین کریں, کنٹرول کریں اور تھوڑا بہت پیسہ لے لیں. حالانکہ انٹرنیشنل لا کے تحت یہ نیچرل واٹر باڈی ہے, اس میں ٹیکس نہیں ہونا چاہیے, لیکن امریکہ ہے, وہ بڑی آسانی سے کہہ دے گا تو باقی عرب ممالک شور نہیں کریں گے. تو میرے خیال میں کیونکہ امریکہ سینکشن اٹھانے میں دیر کر رہا ہے, امریکہ کیش ریلیز کرنے میں دیر کر رہا ہے, تو ایران کو جنگ روکنے میں کوئی فائدہ نہیں ہے انلیس ایران کو کوئی اکنامک بینیفٹ ہو, جنگ میں اس کا خرچہ ہوا ہے, اس کے لوگ مرے, اس کا نقصان ہوا ہے, تو کہیں سے تو کمپنسیٹ کریں نا اس کو. جو 300 ارب کی بات کر رہے تھے وہ تو کوئی ہاں کرنے پہ تیار ہی نہیں. امریکہ اپنے پیسے سے تو نہیں ایران کو ری بلڈ کرے گا, وہ ری بلڈ کرے گا اربوں کے پیسے سے. اربوں کا آلریڈی تیل نہ بکنے کی وجہ سے اور باقی چیزوں کی وجہ سے نقصان ہوا, اور ابھی جنگ رکے گی تو ہو سکتا ہے امریکہ ان سے پیسے لے. سنا یہ کچھ ملکوں نے آلریڈی دے دی امریکہ کو پیسے کہ بھی آپ اپنے اڈوں کی مرمت کریں. تو اس پورے سیناریو میں ایران کو کیا آفر کریں گے؟ تو ایران کے لیے, امریکہ کے لیے سب سے آسان یہ ہے, وہ کہتا ہے بھائی خاموشی سے آپ اسٹیٹ آف ہرمز سے بھتہ لینا شروع کر دیں, ہم نہیں بولیں گے. نہیں, یہ تو سر پھر سوال یہ بھی تو آتا ہے کہ امریکہ کو فیس سیونگ کیا ملے گی؟ امریکہ اگر ایران کو کچھ دے گا, جو کہ دینا ہے اس کو, تو امریکہ کو فیس سیونگ کیا ملے گی؟ کیونکہ اب تک جو مذاکرات ہوئے ہیں, جو تجاویز ہیں, اس میں ایران کا پلہ بھاری نظر آ رہا ہے. امریکہ کو یہ جو $1 ملین کوسچن ہے میری طرف سے آپ کو, کہ امریکہ کو فیس سیونگ کیا ملے گی اور امریکہ کو بدلے میں کیا ملے گا اگر یہ امریکہ اس جنگ سے نکلنا چاہتا ہے تو؟ دیکھیے امریکہ کا جو ایم ہے وہ دو تھے. ریجیم چینج انہوں نے کر دی, ٹھیک ہے نا, وہ کہیں بھائی خراب ملک ہے, ان کی دوسری ریجیم بھی ویسے ہی ہے, یہ تھوڑے دن چل رہے ہیں تو ٹھیک نہیں ہوں گے, پھر بات کریں گے. امریکہ کے لیے سب سے بڑا تمغہ ہے کہ وہ ایران سے جوہری ہتھیار نہ بنانے کا ایک انڈرٹیکنگ ہے کہ بھائی آپ 3-3.5% سے زیادہ وہ نہیں کریں گے. انریچمنٹ جو موجودہ 60% ہے اس کو وہ ڈائلیوٹ کر کے 4-5% پہ لے آئے. تو ایران, اب یہ امریکہ کی سب سے بڑی فتح, اور یہ بڑی ڈویبل ہے, یہ بھی نہیں ہے کہ یہ ڈویبل نہیں ہے, ایرانی اس پہ مان بھی جائیں گے. کا یورینم وہیں ڈائلیوٹ کر دیا جائے, نمبر 1. نمبر 2, امریکہ کو وہ لکھ کے گارنٹی دیں کہ ہم بم نہیں بنائیں گے. تو بم تو پہلے ہی نہیں بنا رہے تھے, تو ان کے لیے تو کوئی ایشو نہیں ہے نا. تو یہ سمجھ میں آتا ہے کہ امریکہ کے لیے سب سے بڑا تمغہ ہے کہ وہ نیوکلیر نان پرولیفریشن پہ ان کی فتح ہو گئی. جو رجیم جو بہت دنوں سے لوگوں کو تنگ کر رہی تھی وہ انہوں نے اڑا دی, سارے ٹاپ لیڈرز اڑا دیے. اب جو نئے آئے ہیں ان کو دیکھیں گے کہ اگر وہ خراب ہوئے تو پھر بات کر لیں گے فیوچر میں. اچھا جی آر صاحب, जीअं तव्हां चओ त जंग जा इम्कान बिल्कुलु जारी आहिनि, पर असां ॾिठोसीं त ओचितो अमेरिका वधीक हमला न करण जो जेको आहे त फ़ैसिलो कयो या ऐलान कयो, ऐं वरी ईरान बि हमला रोके छॾिया. इहा हिकिड़ी तमामु बहितरीनु ॻाल्हि आहे, पर जेके मीडिया में रिपोर्ट्स साम्हूं अचनि थियूं, अवां जे बि नज़र मां गुज़रियूं हूंदियूं, त ट्रंप जेको आहे उनखे पंहिंजी जेका फ़ौजी क़यादत आहे उन तरफ़ां ब्रीफिंग ॾिनी वई त अमेरिका ईरान ते हिकिड़ो सख़्तु क़िस्म जो हमिलो करे त सघे थो, पर जेका रिटालिएशन ईरान जी आहे उनखे रोकण लाइ या पंहिंजे फ़ौजियुनि जे दिफ़ा लाइ उन वटि जेके हथियार आहिनि उहे ख़तरनाक हद ताईं घटिजी विया आहिनि, ऐं उन्हनि जे लाइ असांखे सोचणो पवंदो, छाकाणि त जेके इंटरसेप्टर्स आहिनि उहे सालाना 600 ठहनि था ऐं हेल ताईं उहे 1200 खां वधीक इस्तेमालु करे सघिया आहिनि. त छा इहो बि सबबु हो हिकिड़ो जंग खे जेको आहे त पॉज़ हणण जो, या को ॿियो सबबु आहे? No, definitely this could be one of the reasons. हिकिड़ो ॾिसो मुख़्तलिफ़ फीडबैक थियनि था, उन में हिकिड़ो इहो मुख़्तलिफ़ अवामिल जेके आहिनि या फैक्टर्स आहिनि, उन में इहो वॾो फैक्टर आहे. ॿिया फैक्टर आहिनि दुनिया जी जेका ऑयल मार्केट आहे, दुनिया में इन्फ्लेशन वधंदड़ आहे, दुनिया जो उन ते सप्लाई चेन में जेके ज़रूरी शयूं आहिनि, जेके हीलियम आहे फॉर एग्ज़ाम्पल, ॿियूं पेट्रोलियम जूं हालांकि
200 डेरिवेटिव हूंदा आहिनि जेके हिन मां निकिरंदा आहिनि. यूरिया आहे दुनिया जी जेका वञे थी 30% ऑफ द यूरिया कम्स फ्रॉम GCC for the world. त जेके अफ्रीकन कंट्रीज़ आहिनि, इहो जेके नथियूं पाण ठाहिनि, उन्हनि जो त हींअर सिक्योरिटी, फूड सिक्योरिटी जो इशू बणिजी वियो आहे. लिहाज़ा I think America being a global power, I think is looking also at the international economic situation. त जेकॾहिं वॾो को अचे थो बहरान त हुन में वॾी जेका धक लॻंदो हुनजे इकोनॉमी खे लॻंदो. इंसुलेटेड त न आहे अमेरिका बि. सो मुंहिंजे ख़्याल इहो बि हिकिड़ो आहे त वेपन आई डोंट थिंक दैट इज़ अ वेरी बिग थिंग. इन करे जो अञा ताईं नेटो जेको आहे सो हिन में न आयो आहे. ऐं जेकॾहिं वेस्ट कम्स टू वेस्ट, I mean, he can always tell them to give them at least fire arm, like a weapons, missiles या जेके भी आहिनि उहे ॾियनि ॾियण खे. जो इन्हनि वटि जर्मनी वटि बि त इहे बैटरीज़ लॻल आहिनि, पैट्रियट जूं. सो आई थिंक दे कैन ऑलवेज पुल अप इफ दे वांट टू, इफ दे थिंक दैट. लेकिन मुंहिंजे ख़्याल अञा उन हालत ते न पहुता आहिनि. अञा बि मूंखे लॻे थो त ही ॻाल्हियुनि ॿोलियुनि जे ज़रिए ईरान खे परसू करण जी कोशिशि पिया कनि. ऐं ईरान बि के हद ताईं इज़ नॉट लुकिंग फॉर अ वॉर, बट इफ द वॉर इज़ इम्पोज, ईरान चयो त असां पोइ विढ़ंदासीं. लेकिन हिन में हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु आहे त ईरान शायदि हिनखे प्रोलॉन्ग करणु चाहे थो, जल्दी न मञी वञे. हू चाहींदो त इहा जंगबंदी वरी थोरी एक्सटेंड थिए. साॻी तरह अमेरिका बि इहो चाहींदो. त जेको मां ॾिसां पियो थो त इहे जंगबंदी एक्सटेंड थींदी, को एग्रीमेंट कोन थींदो, पर का कमेटी ठही सघे थी पई जेके सालिस आहिनि उन्हनि जी, प्लस सम इंटरनेशनल एक्ट. उन में यूनाइटेड नेशंस मेरीटाइम ऑर्गेनाइजेशन आहे या ॿिया जेके अहिड़ा न्यूट्रल एक्सपर्ट्स आहिनि. एक्सपर्ट्स जी ज़रूरत हूंदी आहे त कहिड़े तरीक़े सां स्ट्रेट ऑफ हॉर्मोज़ जेको आहे सो हिकिड़ो खुलियल जेका आहे सा गुज़रगाह बि रहे, गॾोगॾु ईरान जो बि स्टेक हुन में प्रोटेक्ट थिए, ओमान जो बि प्रोटेक्ट थिए. ऐं आइंदा Strait of Hormuz should not become a cause of another war, because my worry is this कि इहो इंसुलेट करणु ॾाढो ज़रूरी आहे. जेकॾहिं हिकिड़ो टेम्पररी अहिड़ो मुआइदो जेको सिर्फ़ु एॾो पाइदार नथा कनि पिया, जंहिंमें काफ़ी ज़रूरत आहे शयुनि जी जेके मां हीअं टाइम कोन्हे सां मां डिस्कस करे सघां, बट देयर आर सेवरल थिंग्स विच हैव टू बी डन देयर. त उहे जेके नथियूं थियनि त पोइ सिर्फ़ु जेकॾहिं टेम्पररी को अहिड़ो पॉज़ अचे थो त उन में ख़तरो इहो आहे त अॻिते हली जीअं ॾिसो त MOU में ईरान उन आर्टिकल 5 खे पंहिंजे मुताबिक़ उनखे इंटरप्रेट कयो. सो दैट कुड बिकम अ प्रॉब्लम इन द फ्यूचर. सो होपफुली को अहिड़ो पाइदार हल कढनि जेको आइंदा न सिर्फ़ु कि हिन मसइले खे हल करे, पर आइंदा बि कंहिं कन्फ्लिक्ट जो सबबु न बणिजे. अच्छा हसन साहब, जिस तरह से हम बात करते आ रहे हैं, शुरू में आपने भी बोला कि इसराइल की मोहब्बत में अमेरिका ने बहुत सारे इंटरसेप्टर्स जो है यूज़ कर लिए हैं, पर यहाँ हम देख रहे हैं कि जो सेकंड फेज़ जंग का चला है, सिर्फ अमेरिका हमले कर रहा है और इसराइल खामोश बैठा हुआ है. तो ये जो मुखालफत बढ़ रही है ट्रंप के ख़िलाफ़, उसके गवर्नमेंट के ख़िलाफ़, तो आखिर इसराइल के खामोश रहने की आपकी नज़र में वजह क्या है? और जैसे कि पहले 40 डेज जो जंग चली थी उसमें UAE भी बड़ा मुतहरिक नज़र आता, वो भी खामोश है. इन दोनों ममालिक की जो खामोशी है वो स्ट्रेटजिकली कोई प्लान, किसी हिकमत अमली का हिस्सा है, या वो UAE समझ गया है कि हमें जो है ना वो वाला जो पार्टी है उसको छोड़कर खित्ते के जो ममालिक हैं उसको उसके साथ रहना चाहिए? और इसराइल की खामोशी की वजह क्या है ये भी बता दें. देखिए, UAE की खामोशी की कोई खास वजह नहीं है. UAE के पास खुद तो कुछ है नहीं. वो जो अमेरिकन ने उनको प्रोवाइड किया था वही था, और उनका बहुत नुकसान हो गया. वो तो पहले भी नहीं था सर, बंद हो गई, सब बंद हो गया. तो अच्छा. उनकी तरफ से जो खामोशी है वो तो इसलिए है कि ईरान के वो बहुत नजदीक हैं. अगर ईरान ने उनके टारगेट्स को हिट करना शुरू किया तो UAE के पास रिस्पांस टाइम नहीं होगा. तो इसलिए भी वो चाहते हैं कि किसी तरह से ये मामला रफा दफा और वो दोबारा अपने रूटीन पे आए. जहाँ तक इसराइल का ताल्लुक है, मुझे उसकी परेशानी है. अभी तक उन्होंने लेबनान से हाथ नहीं खींचा है. जो एग्रीमेंट की फर्स्ट क्लॉज थी, आप देखिए अमेरिका और ईरान का एग्रीमेंट हो रहा है और पहली क्लॉज लेबनान के बारे में है, जो शो करती है कि ईरानियों का फोकस कहाँ है. तो इसराइल जो है वो अपनी इंटरसेप्टर और अपनी चीजें बचा के रखा है. उसको कहीं खौफ है कि बाद में उसके ऊपर हमला हो सकता है.
اور وہ اس وقت پہ وہ چپ رہے ہیں, ان کو پسند نہیں آئے گا ایگریمنٹ, لیکن وہ چپ رہیں گے. دوسری طرف نہ صرف ایران بلکہ اور بھی جو ریجن کے ملک ہیں وہ اپنی دفاعی کیپیسٹی بڑھائیں گے, کیونکہ دیکھیے ایران کی اسٹرینگتھ یہ تھی کہ ان کا ڈیفنس بہت زیادہ اسٹرانگ تھا, اور انہوں نے اپنے جو ایسٹس تھے وہ پھیلا کے رکھے تھے. یہ بہت بڑا لیسن ہے. تیسرا اور سب سے بڑی ایڈوانٹیج ان کی یہ تھی کہ ان کا جو ڈیفنس تھا وہ ڈی سینٹرلائز تھا. 32 اس میں انہوں نے اپنے منطقے کو بانٹ کے اور کمانڈ انڈیپینڈنٹ کر دی. اب یہ نہیں تھا کہ ہر سیکٹر فون کر کے تہران سے پوچھے بھائی میں نے کیا کرنا ہے, تو اس صورت میں کمیونیکیشن لیک ہوتی ہے. جو بھی استعمال کریں طریقہ سیٹلائٹ سے اور کمیونیکیشن سے پکڑے جاتے ہیں. تو اب کی انہوں نے انڈیپینڈنٹ کر دیا. انہوں نے کہا بھائی اب آپ جانے, آپ کا کام جانے, چیزیں آپ کا موجود ہیں, جب ضرورت ہو. اسی میں یہ جو لاسٹ ٹائم ایک قطری اور سعودی جہاز ہٹ ہوا ہے, وہ بھی اسی غلطی میں ہوا ہے کہ جو صدرن کمانڈ کا کوئی بیٹھا ہوا تھا وہ غالباً پینک کر گیا اور اس نے ہٹ کر دیا. تو اسرائیل کی جو خاموشی ہے وہ اپنی تیاری کر رہے ہیں, وہ مانتے نہیں, لیکن مجھے لگتا ہے کہ پچھلی دفعہ ان کا نقصان زیادہ ہو گیا. نہیں تو سر تیاری تو کر رہے ہیں, پر اگر امریکہ نکلنا چاہ رہا ہے, کیونکہ ہم مختلف اوقات پہ اس بات پہ بات کر چکے ہیں کہ اگر امریکہ خطے سے نکل جائے گا تو اسرائیل کی کوئی اہمیت نہیں رہے گی. ٹھیک ہے, لبنان والا جو محاذ ہے وہ اس پہ ٹریگر کرتا رہے گا, پر سوال یہ ہے کہ کس طرح کی تیاری کر رہا ہے اسرائیل, کیونکہ اگر خدا نخواستہ اس نے ایران پہ دوبارہ حملے شروع کر بھی دیے تو وہ کیا حاصل کر لے گا, کیونکہ 40 دن کی دونوں ممالک نے ساتھ مل کر جو ایران پہ حملے کیے وہ اس کو نہیں جھکا سکے. دیکھیے جیسے میں نے کہا نا کہ ہو سکتا ہے ان کا نقصان زیادہ ہوا تھا جو وہ مان نہیں رہے. نمبر 1, پہلی دفعہ ہسٹری میں اسرائیل کی جنگ ان کے کیپٹل تک آئی ہے, تو اب وہ اپنے کو فول پروف کریں گے اپنے. لیکن دوسری طرف دیکھیے ہر آدمی تیاری میں. ابھی آپ دیکھیں ڈرون ٹیکنالوجی پڑھانے کے لیے زیلنسکی یو کے گئے ہیں, وہ پیٹریٹ جو انٹرسیپٹر اس میں بنانا چاہتے ہیں یوکرین میں. تو ورلڈ ایک عجیب و غریب طرح کی دنیا بن رہی ہے, اور اس وقت سب سے زیادہ امپورٹنٹ یہ ہے کہ اسرائیل اپنے ڈیفنس کی تیاری کرے, کیونکہ اسرائیل ایک چھوٹا ملک ہے. ایران کی نیچرل ایڈوانٹیج ہے ان کی جغرافی. وہ اتنا بڑا ملک ہے, جو پہاڑیاں ہیں اس کی وہ ان تک پہنچ رسائی ناممکن ہے. ابھی امریکہ نے MOB استعمال کرنے کا سوچا تھا, لوگوں نے کہا نہیں وہ بھی کام نہیں آئے گا. یہ جہاں بیس تھا ان کا نیوکلیئر, اس کے قریب کے جو پہاڑ ہیں اس کے نیچے امریکیوں کا خیال ہے بہت سارے ڈیپ ٹنلز ہیں, لیکن پینٹاگون نے ان کو کہا ہے کہ ہمارا بم وہاں تک نہیں جا سکتا. اگر بم نہیں جا سکتا تو اتنا مہنگا شوق کرنے کی ان کو کیا ضرورت ہے, اور سکسیس نظر نہیں آ رہی. تو اسرائیل غالباً اب اپنے ڈیفنسز کو اسٹرانگ کرے گا. 2-4 سال لگیں گے ان کو, جب ان کو یقین ہو جائے گا کہ ایران یا کسی اور ملک کی ریچ نہیں, تب پھر شاید وہ نیا ایڈونچر شروع کریں. فی الحال تو نہیں لگتا. اچھا جیئر صاحب, हिकिड़ो ॿियो हिकिड़ी डेवलपमेंट साम्हूं आई आहे. कुवैत तरफ़ां शाही फरमान जारी थियो आहे पाकिस्तान ऐं कुवैत विच में जेको दिफ़ाई मुआहिदे जो, इहो 2023 में थियो. हाणे उन जे बारे में शाही फरमान जारी थियो आहे, त थोरो असांखे असांजे व्यूअर्स खे असांखे सम्झाईंदा त उहो मुआहिदो कहिड़े क़िस्म जो आहे. छा उहो मुआहिदो जीअं सऊदी ऐं पाकिस्तान विच में पैक्ट आहे, डिफेंस पैक्ट उहो ई आहे या उन खां डिफरेंट आहे? न, उनखां मुख़्तलिफ़ आहे. सऊदी अरब सां त ॾाढो अहिड़ो वाइदो आहे जंहिंमें म्यूचुअल डिफेंस जो आहे, ऐं उन में इहो चयो वियो आहे त हिकिड़ो जेको आहे हिकिड़ी कंट्री ते हमिलो ॿिए कंट्री ते हमिलो सम्झो वेंदो, लाइक द आर्टिकल 5 ऑफ नेटो. लेकिन हिन मुआहिदे तहत जेके तफ़सील असां वटि साम्हूं आया आहिनि, तव्हां बि ॾिठा हूंदा, त उन में जॉइंट ट्रेनिंग जी ॻाल्हि आहे, जॉइंट इंटेलिजेंस जी आहे, जॉइंट एक्सरसाइज़िस जी आहे गुंजाइश, जॉइंट प्रोडक्शन जी बि आहे गुंजाइश. लेकिन डेफिनेटली इहो पहिरियों क़दम हूंदो आहे अहिड़े क़िस्म जे ॿिए लेवल ते अचण जे लाइ. सो मे बी आई विल नॉट बी सरप्राइज़ कि 6 महीननि में या 3 महीननि में या अञा बि जल्दी असां इहो बि ॾिसूं त इहो मुआहिदो जेको अपग्रेड करे उनखे उन लेवल ते आंदो वियो आहे जंहिं लेवल ते सऊदी अरब सां गॾु असां. बट दैट इज़ आई थिंक अ वेरी गुड अच्छा सर, असां ॾिसूं था सफ़ारती जेको पिच आहे, सफ़ारती मैदान आहे,
उन ते त पाकिस्तान असांखे शानदार खेॾंदे नज़र थो अचे। सऊदी अरब सां डिफेंस पैक्ट आहे, कुवैत सां जेको आहे उन सां हवाले सां जारी आहिनि ॻाल्हियूं, जेके मुआदे जी जेको शाही फरमान जारी थियो आहे। इन खां सवाइ जेका ट्रैकड़ी करे पियो मुख़्तलिफ़ जेका हिकिड़े ॾिघे अरसे खां मेन जेको आहे सालिस पाकिस्तान आहे ईरान ऐं अमेरिका विच में। पर असां जॾहिं माशी सूरत हाल ते शयूं ॾिसूं था त असांखे उहे डेली बेसिस ते जेके पेट्रोलियम शयुनि जा अघ लहनि था चढ़नि था उहे बि इलाही डिस्टर्ब कनि था। तव्हां नथा सम्झो त मुआशी सतह ते बि पाकिस्तान खे अहिड़े क़िस्म जो को रोड मैप ठाहिणु घुरिजे? डेफिनेटली छा आहे, मुंहिंजे ख़्याल में हुन हवाले सां ॻाल्हियूं ॿोलियूं हलनि पियूं थियूं। ऐं ठीकु आहे, थोरो महांगो ज़रूरु त असां वटि पेट्रोल थियो आहे, लेकिन ॿियनि मुल्कनि में त मुकमिल तरह सां कमी थी वई हुई पेट्रोल जी। उते क्यूज़ लॻी वियूं, माण्हू बेरोज़गार थी विया। असां वटि अलहमदिल्ला गवर्नमेंट कम अज़ कम एतिरो ज़रूरु कयो त सप्लाई मुसलसिल जारी हुई। इन करे जो असांजा ईरान सां सुठी अंडरस्टैंडिंग हुई, असांखे उन्हनि सप्लायर जेके आहिनि जंहिंमें ख़ासि तौर सऊदी अरब आहे ऐं ॿिया जेके मुल्क ॾींदा हुआ, या गैस बंदि थी वियो आहे असांजो। उन हवाले सां मूंखे ख़्याल गवर्नमेंट ओपन मार्केट मां ॾाढो महांगो गैस वरितो आहे। उन ते सुवाल थी सघनि था। मतिलबु जिते $11 पर BTU उनजे बजाए 22 ते वरितो आहे उन्हनि डबल। लेकिन मजबूरी आहे, शायदि सप्लाई रखणी आहे माण्हुनि खे। ज़ाहिर आहे गैस त खपे थो मानी पचाइण जे लाइ, कारखाना हलाइण जे लाइ। सो यस, लाज़मन इहो रोड मैप अचणु घुरिजे। ऐं ज़ाहिर आहे तव्हां पंहिंजी क़ीमत कोन था लॻाए सघो त भई छाकाणि जो असां सालिस थिया आहियूं, असांजी हेतिरी क़ीमत आहे। पर डेफिनेटली जंहिं तरह सां असांजा स्ट्रेटजिक रिलेशनशिप वधनि पिया अॻिते, तीअं इनशाला असां जेके आहिनि मुआशी समरात इन कोऑपरेशन जा, इन डिप्लोमेटिक सक्सेस जा ज़रूर ॾिसूं। अच्छा, आखिर में हसन साहब मुझे ये बताइए, जिस तरह से हम देख रहे हैं कि ये जो करंट सिचुएशन क्रिएट हुई है, दोनों फरीकैन के दरमियान पॉज हो गई है हमले, तो ये सूरत हाल आपको कहाँ जाती हुई नज़र आ रही है? ये कोई डिफेंस पैक्ट की तरफ, सॉरी इसकी तरफ, कोई मुआहदे की तरफ बढ़ रही हैं दोनों फरीकैन, या एक ये भी स्ट्रेटजिक यानी कि कदम उठाया है अमेरिका ने कि थोड़ा सा वेट करके तैयारी करके फिर कुछ आगे करें? ये एक स्ट्रेटजिक कदम है अमेरिका की तरफ से, या वाकई अमेरिका अब किसी मुआहदे की तरफ जाना चाहता है? क्योंकि उन्होंने समझ लिया है कि जितने भी हमले कर लो ईरान झुक नहीं रहा। देखिए, अमेरिका को अब जो है ना, अमेरिका सिक्योरिटी प्रोवाइडर नहीं रह गया, अब सिक्योरिटी गारंटर रह गया। अमेरिका इस रीजन में अपना वेट कम करेगा, क्योंकि अब देखिए ऑलरेडी कुवैत भी कह रहा है कि जी आप पाकिस्तान हमें सपोर्ट करें, कोई तुर्की की तरफ देख रहा है, कोई किधर देख रहा है। तो अमेरिका की जो इम्पोर्टेंस रीजन में वो तो कम हो गई, और इससे अमेरिका को कोई फर्क नहीं पड़ता। वो जो थोड़ा बहुत, अगर 12-14 अड्डे नहीं होंगे तो 5-6 रखेगा, लेकिन वो इस रीजन को छोड़ेगा नहीं, क्योंकि अभी तक पेट्रोल की अहमियत, देखिए इस रीजन की अहमियत है ऑयल एंड गैस। ऑयल की वैल्यू कम होती चली जा रही है, दुनिया सोलर और रिन्यूएबल की तरफ आ रही है। तो मे बी 10 years मोर, उसके बाद अमेरिका सिर्फ यहाँ रहेगा एज अ बैलेंसर, सिक्योरिटी गारंटर। ये ना हो कि एक मुल्क दूसरे मुल्क पे हमला कर रहा है बिला वजह, या इजराइल की तरफ हमला हो रहा है। तो अमेरिका फुटप्रिंट यहाँ कम करेगा, अमेरिका का काफी खर्चा हो गया, और अब अरब शायद उतना पैसा नहीं देंगे फ्रीली जैसे पहले दे रहे थे। वजह ये है कि उनका बहुत नुकसान हुआ है ऑयल सेल ना होने से, गैस पे, इंफ्रास्ट्रक्चर पे। तो वो, और दूसरे उनको एक नया लेसन ये आया है कि जो बेसिस हैं वो लेजिटिमेट टारगेट हैं, और अगर हमला होगा तो ऑब्वियसली सिक्योरिटी और रेपुटेशन खराब होती है मुल्क की। तो ये अब जो अरब मुल्क हैं ये भी सोच समझ के अमेरिका को फर्दर रिक्वेस्ट करेंगे टू प्रोवाइड ग्रेटर सिक्योरिटी। अच्छा, जंगबंदी में तोसी किस हद तक हो सकती है आपकी नज़र में? मेरा ख्याल है कि अब अगर होती है तो वही 60 दिन का दोबारा शेड्यूल आना है, क्योंकि कम से कम टाइम जो टेक्निकल टॉक्स को थोड़ा सा आगे बढ़ाने के लिए भी आपको 2-3 महीने चाहिए मिनिमम। 2-3 महीने बाद जब स्ट्रक्चर्स बन जाएंगे और बातचीत से मामला चलने लगेगा, तब फिर वो डिसाइड करेंगे कि जो डुएबल्स हैं उनको जल्दी कर लो। न्यूक्लियर वगैरह में ज़रा क्योंकि टेक्निकल मामला आते हैं, IAEA आएगी, जो सप्लायर ग्रुप्स हैं, जो टेक्निकल हैं, जो पावर प्लांट्स वाले हैं, एक बहुत बड़ा सर्कस है। अगर आप न्यूक्लियर वालों को देखें,
اور وہ دے آر ہائیلی ٹیکنیکل. ان کا وہ جب آئیں گے تو وہ یہ ان کو کوئی آپ شیڈیول نہیں دے سکتے کہ 2 دن میں کر لو 4 دن میں کر لو. ان کا ایکسپیرینس تو ہے لیکن دے ول ٹیک اے لاٹ آف ٹائم. تو امریکہ جو ہے کوشش کرے گا, ٹرمپ صاحب خاص طور پہ, کہ اب سے لے کے سے اکتوبر تک میں کوئی وہ پروگرس دکھائیں بڑی, تاکہ وہ الیکشن میں ایک اچھا فیس لے کے انٹر ہوں ایز اے پیس کیپر. صحیح ایران کو تباہ کرنے کا ان کو تمغہ نہیں ملے گا. صحیح. بہت بہت شکریہ حسن حبیب صاحب, بہت بہت شکریہ जी आर बलोच साहब. नाज़रीन, जी आर बलोच साहब जूं ऐं हसन हबीब साहब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं. उन्हनि जो इहो ई चवणु हो त इम्कान इहे घणा ई आहिनि. ऐं जी आर साहब जो पंहिंजो पॉइंट ऑफ व्यू हो. उन्हनि जो इहो चवणु हो त हीअ जेका सूरत हाल आहे उहा जंगबंदी में वाध तरफ़ वधे थी. हसन हबीब साहब जो बि इहो ई चवणु आहे, पर हुननि जो इहो बि गॾो गॾु उन्हनि इहा एडिट कई त अमेरिका अक्टूबर ताईं एटलीस्ट इहो चाहींदो त हो के सुठे फेस सां जेको आहे त मिड टर्म इलेक्शन में वञे ट्रम्प. ऐं उन खां सवाइ जेकॾहिं उहो ईरान खे तबाह कंदो या बर्बादु कंदो त उनजो जेको तासुरु आहे उहो उनजे मिड टर्म नतीजनि ते को सुठो न पवंदो. इन जे करे धुरियूं अमन तरफ़ वधंदियूं. असांजी बि इहा ई उमेदु आहे त अमन थिए ऐं धुरियूं वेही करे ॻाल्हियूं करे को मुआदो कनि त जीअं हे जेको टेंशन आहे मुआशी सतह ते जेको दुनिया टेंशन ॾिसे पई, पाकिस्तान जहिड़ा मुल्क ॾिसनि पिया, उन्हनि जो इहो जेको टेंशन घटिजे ऐं शयुनि जा अघ, तेल जा अघ आलमी मार्केट में घटि थियनि. अॼु जे प्रोग्राम लाइ एतिरो ई. ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त. अलाह वाहिगुरु.